खिपरो खां ॻोठ ख़लीफ़ा आकिल हिंगोरो खां बांको चानियो ताईं वेंदड़ रोड हंधा हंधा उखड़ी वियो। उखड़ियल रोड हुजण सबबि रहवासियुनि खे सख़्तु आमदरफ़्त जे हवाले सां मुश्किलातूं पेश अचणु लॻियूं। ॻोठाणनि पारां वकील आबिद चानियो, इदरीस चानियो, ख़ुदाबख़्श चानियो, चनेसर हबीब ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में प्ले कार्ड ऐं बिनर खणी एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़नि ॻोठाणनि जो चवणु हो त ख़लीफ़ो आकिल हिंगोरे खां करे ॻोठ हाजी बाको चानी ताईं कंहिं बि क़िस्म जी का बि माना रिपेयर हिन रोड जी नाहे थी। तंहिंजे करे हीउ जेको असांजो जेको ॻोठ पोइते जेका आबादी इहा तक़रीबन माना 30,000 खां मथे वधीक आहे, माना वधीक आहे। ऐं इहो तव्हांखे थोरी पियो ॿुधायां, इन खां वधीक 30,000 खां मथे आबादी। ऐं हिन मजे असांखे कंहिं बि क़िस्म जी का बि रोड में का बि माना सहूलियत का बि नाहे। तंहिंजे करे महिरबानी करे असां एतिरो ई बसि मुतालबो था कयूं, महिरबानी करे असांखे ख़लीफ़े आकिल हिंगोरे खां करे हाजी बाके चानी ॻोठ ताईं 5 किलोमीटर असांखे ठाराए ॾिनो वञे त महिरबानी थींदी। रोड ॻोठ जो बाको चानी जो ऐं खिपरे खां वठी करे असां जेको ॻोठ बाको चानी रहूं था, खिपरे खां वठी करे हिसाईं अॼु जेको 5 खां 6 दफ़ा तइमीर थी चुको आहे रोड। ऐं असांजा जेके सासिदान आहिनि ऐं जेके बि मथे जेके असांजी सिंध गवर्नमेंट आहे उहा ॾिसी चुकी आहे। ॿिया ऑफिसर तबिको बि हितां जाम अची वञे थो, ईंदो वेंदो रहंदो आहे, उहो बि ॾिसी चुका आहिनि त ख़लीफ़े ॻोठ ते अचो बंदि थियो थो वञे, रोड स्टॉप थियो थो वञे, अॻिते नथो ठहे। तंहिंजे करे असां इहो ई अॼु हिते मौजूदु थिया आहियूं, इन जे करे इन मसइले जे करे त महिरबानी करे हिन रोड खे वधि खां वधीक असांजा साथ ॾेई करे तइमीर करायो वञे। ही ॻोठाणा हिते गॾु थिया आहिनि हिकिड़ो रोड इशू ते। ही काफ़ी ॻोठाणा काफ़ी टाइम खां सफ़र पिया कनि। ही 5 किलोमीटर असांजो रोड आहे ख़लीफ़े आकिल खां बाको चानी जे विच ते। अनफॉर्चुनेटली इहे रोड ठहिया, इन्हनि जी कंस्ट्रक्शन थी, पर बाको चानियूं खां ख़लीफ़े आकिल खां बाको चानी जे विच वारो ही 5 किलोमीटर जेको पोर्शन आहे जेको कॾहिं बि कंस्ट्रक्ट न थियो आहे। 1985 खां असांखे हीउ रोड मिलियो आहे। हीउ रोड न सिर्फ़ु बाको चानियूं बल्कि बार्डर ताईं लिंक वञनि था, बार्डर ताईं रोड वञनि था। हेॾां दीनपुर आहे, फुलाऊ आहे, राणऊ आहे, राबलाऊ आहे, कासमारो आहे, वीराई आहे, मुख़्तलिफ़ रोडनि खे हीउ रोड मिलाए थो ऐं विणिज वापारु आम माण्हू जी ज़िंदगी हिन रोड ते आहे। अनफॉर्चुनेटली चवणो थो पए त हीउ रोड अॼु एतिरो मुतासिर थी वियो जो हिते अहिड़ा वाक़िया अहिड़ा पेश अची चुका आहिनि जो हिन मजे 2 जानियूं मुतासिर थी वियूं आहिनि, जेके माण्हू हिन दुनिया तां हलिया विया आहिनि ऐं 3 माण्हू बिल्कुलु पैरालाइज़ थी चुका आहिनि, जेके बिल्कुलु पैरालाइज़ आहिनि हिन रोड जे एक्सीडेंट जे करे। आए दिन ॾींहं हिते रोड ते जेको मुख़्तलिफ़ वाक़ियात इंसिडेंट पैदा थींदा था रहनि। अॼु हिननि ॻोठाणनि, शागिर्दनि, सिविल सोसाइटी जे माण्हुनि, प्रोफेशनल वकीलनि, डॉक्टरनि, मुख़्तलिफ़ तबिके फ़िक्र जा माण्हू हिते रहनि था। सभिनी गॾिजी इहो फ़ैसिलो कयो त रोड ठाहिराइण लाइ असां ॿाहिरि निकिता आहियूं। असांजो मुतालबो आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां, गवर्नमेंट ऑफ सिंध खां, बराए महिरबानी करे असांजे रोड खे कंसीडर कयो वञे, असांखे रोड ॾिनो वञे त जीअं असांजी पंहिंजी ज़िंदगी सवली गुज़ारे सघूं। आया हूंदासीं बरसाति खां, जेकॾहिं ॾिठो हूंदो त ख़लीफ़े आकिल खां अॻियां हिकिड़ो वॾो खॾो थी वियो आहे, उहो बरसाति जे करे इहो बिल्कुलु डैमेज थी वियो आहे। इन मजी एक्सीडेंट थिया आहिनि। राति जे टाइम ते को बि कंहिंखे ख़बर न आहे त रोड केॾांहुं वञे थो। इहो बेडली इफेक्टेड थी वियो आहे बिल्कुलु। जेकॾहिं असांजो हाणे हिन वक़्तु थोरो घणो इहो जेकॾहिं रहियो आहे, जेकॾहिं हींअर कंसीडर न कयो वियो, हिन वक़्तु बिल्कुलु असां खिपरो खां बिल्कुलु या कंहिं ॿिए शहर खां बिल्कुलु डिस्कनेक्ट थी वेंदासीं। उन लाइ असांजी लिहाज़ा गुज़ारिश आहे त असांखे हिन में कनेक्शन रखियो वञे। असां पाकिस्तानी शहरी आहियूं, असांजा हक़ूक़ आहिनि, असांजा फंडामेंटल राइट्स आहिनि, गॾु थिया आहियूं। असां चाहियूं था असांखे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, गवर्नमेंट ऑफ सिंध फैसिलिटेट करे ऐं असांखे रोड ॾिनो वञे। इहो असांजो मुतालबो आहे ॻोठाणनि जो। ऐं उन खां अलावा शागिर्दनि खे तमामु घणी परेशानी थींदी आहे। ऐं ॿियो असीं जेको ईंदा आहियूं आहे ख़लीफ़े आकिल हिंगोरे खां असांजे ॻोठ ताईं जेको रस्तो इन विच ते बार बार मोटरसाइकिल पंचर थी वेंदी आहे, बार बार टायर टुटी वेंदो आहे। असांखे तमामु घणी तकलीफ़ूं आहिनि। 1985 खां वठी हिन रोड ते को बि मुरमती कमु कोन थियो आहे। काफ़ी हुकूमतूं आयूं जंहिंमें असांजी पंहिंजी हुकूमत हुई, उन खां अलावा पीपल्स पार्टी हुकूमतूं आयूं, पर इन में को बि कमु न थियो आहे। असांजी आला इख्तियारनि खां हुकूमत गुज़ारिश आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां, गवर्नमेंट ऑफ सिंध खां, त महिरबानी करे हिन रोड ते नोटिस वरितो वञे। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि मुतालबो कंदे चयो आहे त उन्हनि जे ॻोठनि ॾांहुं वेंदड़ उखड़ियल रोड ठाराए ॾिनो वञे, ॿी सूरत में हू एहतजाज जो दाइरो वधाईंदा।